ॻाल्हाइण खां पहिरीं असीं सम्झूं था त असीं ॿियो कुझु नथा ॾेई सघूं, लेकिन एज़ ए क्लिप की ताड़ियुनि जे हवाले सां हिन ख़राज ते असीं पेश करे सघूं था ऐं उहो हक़ु आहे हिन जो जेको असांखे ॾियणु खपे एज़ ए ताड़ियुनि जे अंदरि। ऐं खेसि गुज़ारिश थो करियां त उहो अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे थोड़ो गलो सही कोने, सो माज़रत सां आवाज़ थी तो सके थोड़ो मूंखे साथ न ॾिए, पर सब खां पहिरीं आऊं शुक्रगुज़ार आहियां अवामी प्रेस क्लब जी, जिन्हनि मूंखे हेॾी वॾी इज़त ॾिनी आहे जेके मूंखे अल्फाज़ ई न आहिनि त आऊं उन्हनि जो शुक्रगुज़ार कहिड़े तरीक़े सां करियां। आऊं सम्झां थी आऊं हितां खां नंढी खां वॾी थी आहियां, मूं कॾहिं बि हिकु फीमेल खे हिते माना इहा अवामी प्रेस क्लब जी ईअं ई सम्झ इंडिविजुअल लेडीज़ खे माना अॻियां अचण जे लाइ वधीक हौसलो ॾिनो ऐं मुंहिंजे लाइ प्रोग्राम अरेंज कयो हुयो। शुक्रगुज़ार आहियां सामी साहब सदर साहब जी, ऐं मुंहिंजो भाउ बि थिए, मुंहिंजो सपोर्टर बि आहे हर तरह सां, नंढड़ी थी ऐं वॾी थी आहियां, सर यूनुस ख़ासखिली साहब जी आज़ाद जी, जे मूंखे हमेशह हौसलो ॾिनो हूंदो। मूंखे जेको आहे सो घर खां वठी स्कूल खां वठी कॉलेज खां वठी सोशल वर्किंग में माना हौसलो ॾियण वारो सर यूनुस ख़ासखिली आहे, जे मूंखे वधि खां वधि हौसलो ॾिनो। जे अगरि आऊं ॻाल्हियूं कयां त उहे तव्हां माना वक़्तु पाण वटि थोरो आहे। उन खां बाद मुंहिंजो उस्ताद मोहतरम जीअं सर असलम ॿ हूंदा, पोइ असां चवंदासीं सर असलम सीनियर, सर असलम जूनियर। सर असलम सीनियर साहब त असांजे विच में न आहे, जेको असांजे जेको आहे माना तमामु बहितरीन इंसान, तमामु बहितरीन शख़्सियत, जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे, जिन माना हिन सोशल हवाले सां मेमण ॻोठ में खोड़ सारियूं काविशूं कयूं आहिनि। ऐं चवां थी इन अहिड़नि माण्हुनि जे लाइ बि मतिलबु प्रोग्राम्स हुजणु खपनि जेके हितां जूं काविशूं कंप्लीट करे पंहिंजी ज़िंदगी पूरी करे विया आहिनि। ऐं सर असलम जूनियर साहब ऐं उन जी बि शुक्रगुज़ार आहियां, उन मुंहिंजे लाइ जेके अल्फाज़ हिते चया आहिनि। ऐं चवां थी हिकु शागिर्दीअ जे लाइ माना हिकु उस्ताद अहिड़ी ॻाल्हि चवे थो, इहा वॾी मुंहिंजे लाइ ॻाल्हि आहे जो उन मूंखे एतिरी इज़त बख़्शी आहे। ॿियो आऊं अंकल्स जी शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजे हौसले जे लाइ हिन प्रोग्राम में आया। बाबा त मुंहिंजी ईअं ई सम्झ मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजी सपोर्ट आहे। मूंखे मुंहिंजो दोस्त आहे बाबा, जेकी बि ॻाल्हि, जेको बि इशू मूंसां रस्ते में, मूंसां जिते बि गाॾी में, जिते बि मूंसां थियो हूंदो, माना मुंहिंजे बाबा सां मूं उहा पहिरीं ॻाल्हि वञी शेयर कई हूंदी।